OPD भी हलायूं ऐं सिस्टम खे भी क्लियर कयूं. So we utilize our technical skills to complete within the design period so that maximum people can take the benefit from the such opportunity giving from the PPA share. PPA share सूरत आहियूं ऐं कम्यूनिटी वारनि जा जेको असां साथ ॾिनो असां गॾु हलिया. ऐं PPA शहर खां पोइ जेको आरिफ साहब आहे डिस्ट्रिक्ट मैनेजर उन्हनि जा असां वॾा वॾा थोराइता आहियूं. उन हिन मंज़िल ते सभ खां पहिरियों मां PPA शहर वारनि जो थोराइतो आहियां. उन्हनि जो महिरबानी रहो. हीअ असांजो सेंटर त पुराणो सेंटर आहे पर तमामु ज़बून हालत में थी चुको, जंहिंखे नए सिर सुठे नमूने सां तमीर कराए ऐं सुठे तरीक़े सां हलाइनि था. ऐं ख़ासि करे हितां जो असांजो नमूनो जेको तमामु बहितरीनु आहे जंहिंमां असां ख़ुशि आहियूं. हिते साईं कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? मोहम्मद क़ंडोरे जे दौर में मिनिस्टर या फिनांस जा उतां इस्तीफ़ा ॾेई पाण फ़क़ीर इख़्तियार कयूं. वॾी शाइरी आहे ऐं केतिरा किताब लिखिया अथनि. मां हिकिड़ो शाइरी मां तव्हांखे सभु पेश कयां थो. शुक्रगुज़ार आहियूं PPA शहर जा. हीअ गवर्नमेंट जी बिल्डिंग आहे बहरहाल पोइ बहितरीनु कमु PPA शहर करे रही आहे. असां अपील था कयूं गवर्नमेंट सिंध खां त जीअं PPA शहर असांजो ये बेहतरीन बिल्डिंग ज़बूर हालत में हुई उन्हनि असांखे इहा ठाराए ॾिनी आहे. जेको आहे पीपल्स इनिशिएटिव केयर जॾहिं खां स्टार्ट थियो आहे उन खां पोइ जेको आहे सो जेके माउ ऐं ॿार जे लाइ जेके सहूलियतूं हिते PPA शइ ॾिनियूं वयूं आहिनि उन में इहो आहे त जॾहिं बि हिकिड़ी फीमेल प्रेगनेंट थिए थी उहा असां वटि अचे थी त उनजो अचण सां ई उनजो रत जी चकास थींदी आहे त उन में रत केतिरी आहे. अगरि जेकॾहिं एनेमिक हूंदी उन में खून जी कमी हूंदी त उहा माउ मज़बूत न थी सघंदी ऐं मज़बूत ॿार असांखे न ॾेई सघंदी. उनजे लाइ असां वटि जेको आहे सो मेडिसिन्स अवेलेबल आहिनि. आयरन सप्लीमेंट आहे ऐं प्लस में उन्हनि खे उहे ॾिनियूं वेंदियूं आहिनि. अल्ट्रासाउंड जी सहूलियत आहे ऐं बेसिक रूटीन जेके इन्वेस्टिगेशन्स आहिनि ख़ासि तौर ते तव्हांखे मां हीमोग्लोबिन ॿुधाई, हेपेटाइटिस B, C, शुगर, मलेरिया, ब्लड ग्रुपिंग वग़ैरह इहे सभु जेको आहे टेस्टूं फ्री ऑफ कास्ट उन्हनि जूं कयूं वेंदियूं आहिनि. ऐं अल्ट्रासाउंड जी सहूलियत ॾिसो, अल्ट्रासाउंड तव्हां ॿाहिरि प्राइवेट खां था ईंदा वञी. इन खां अलावा बंगलोर जा डॉक्टर वग़ैरह जी सहूलियत मुकमिल न आहे. ॾिसो इहो इन ही हिकिड़ो प्राइमरी हेल्थ केयर जो प्रोटोकॉल हूंदो आहे त पहिरियां असां नॉर्मल जेके क्लाइंट अचनि था एंटीनेटल केयर जा ऐं नॉर्मल डिलीवरी जीअं रेशो वधंदो त पोइ उनखां असां 30 to 50 NVDs तव्हां जीअं ॿुधो त कम्यूनिटी जे मेंबर्स जीअं असीं मौजूदु हुयासीं बेसिक हेल्थ दरगाह कंडी जिते अस्पताल जे इफ्तिताह जे लाइ आला क़यादत डॉक्टर ऐं कम्यूनिटी इफ्तिताह कई ऐं साणकार ॿुधियुसि तमामु घणा मुतालबा हुया जंहिंमें आला क़यादत असांखे इहो यकीन ॾियारियो त इहे तव्हांजा तमामु मुतालबा जल्द ॿार कया वेंदा ऐं एम्बुलेंस जी सहूलियत जे लाइ चयो वियो त उहा बि सहूलियत तव्हांखे मुहैया कई वेंदी. साथी कैमरा अयाज़ अब्बासी सां गॾु फ़क़ीर अल्ताफ़, सोच TV सब्सक्राइब. सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा. सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें. Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.